अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन, अम्मा बाद। मुनाज़रे जे सिलसिले में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा जेको मुनाज़रा हुआ तंहिंजा एपिसोड पाण शुरू कया हुआ। अॼु जे एपिसोड में एपिसोड नंबर 15 में ॿियो अने टियों मुनाज़रो तंहिंजे सिलसिले में ॻाल्हि थींदी। ॿियो मुनाज़रो ई मुल्तान पंजाब जेको इंटाणे पाकिस्तान में तंहिंजो हिकिड़ो पीर हो जंहिंजो नालो हो मखदूम आरिफ शाह। त आरिफ शाह हिन से मुनाज़रो थियो हो। ई कच्छ में जेको डुमोडो गांव में उन गांव में थियो हो। पीर मखदूम आरिफ शाह ई कच्छ में किन अंदाज़ में आयो हो तंहिंजे बारे में पहिरीं आंखे ख़बर ॾिने में अचे थी। नज़रो न्याज़ गिने लाइ करे जीअं पीर नज़र न न्याज़ गिने था, माड़ो हटा माल मां खेत्र मां पैसे मां पिन जो हिसो गिने था, त सिंध में जा पोइ नरे में जा पोइ थर में जा ई नज़र न्याज़ गिनंदे गिनंदे कच्छ ज़िले में अची पुॻो। उन वक़्तु कच्छ में पीर परस्ती आम हुई। त मौसूफ़ जेको आहे ई बड़ी शान से शौक़त से रोबदार अंदाज़ में अची डुमो ॾे पुॻा। हथियार पण ॿेरा हुआ ने ई पीर जेको आहे ई बहादुर अने चालाक अने नौजवान हुआ। हमेशा मुरीद साथ में रखंदा हुआ। बहितरीन क़िस्म जूं सवारियूं यानी उठ अने घोड़ा हूंदा हुआ जंहिं मथे सवार थींदा हुआ। शानदार लिबास पहिरींदा हुआ। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह तबियत जा बिल्कुलु सादा इंसान हुआ। क़ुरान करीम जी तहरीक, दावत तौहीद जी तहरीक जेको वही क़ुरान करीम जे सहारे मथे हलायूं पे। पीर साहब जहिड़ा पिन जे जहान जलाल से रोबदार अंदाज़ में डूमो ने पुॻा तरह ते जेको मुरीद हुआ उन जे दिलि में ख़्यालु आयो त हिन ज़बरदस्त पीर जो जंहिं वटि इल्मु आहे, जंहिं वटि क़ुवत अने ताक़त आहे, इन जो मुनाज़रो इन वाबी मौलवी अब्दुर्रहीम से करायूं त इन वाबियत जो जेको क़िलो आहे ही पीर साहब जेको आहे इन क़िले खे मसमार करे ख़तमु करे छॾी। पोइ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह के दावतनामो ॾिने में आयो जंहिंमें लिखियलु हो ऐं तशरीफ़ खणी अचो ऐं अचो ने असांजे पीर से बहस अने मुबाहिसो कयो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह उन वक़्तु शिरक अने बिदत जे ख़िलाफ़, पीर परस्ती जे ख़िलाफ़ तौहीद जी दावत फैलायूं पे अने जिते पण मौक़ो मिलंदो हो उते पुॼंदा हुआ। मौलाना के दावतनामो मिलियो। पिन जा थोड़ा का साथीअ बेरा कोठे पीर साहब जी ख़िदमत में हाज़िर थिया। मुलाक़ात थी अने मौज़ू जेको हो तंहिं मथे सिलसिलेवार ॻाल्हि शुरू थी। ने मौज़ू जेको हो उहो गैरुल्लाह जे नाले मथे ज़बाह करणो, अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजे नाले मथे जानवर वग़ैरह ज़बाह करणो, तंहिंजे सिलसिले में ॻाल्हि थिए वारी हुई। अने ॿियो हो पीर जो नालो गिनणो, पीर जो नारो हणणो, यानी पीर के हाज़िर नाज़िर समझी करे पीर वटा मदद गिरणी या पीर या कुतुब या गौस, इन तरह जा अल्फाज़ अने नारा हणणा। ने ईअं जो हिकिड़ो ॿई वस्तु रोट हो, यानी 11 जे नाले मथे अटो गे अने खन मड़े मिलाए करे मलीदो तयारु करणो, जंहिंखे रोट चवंदा हुआ। त ई मड़े खियणु जाइज़ आहे कि न, तंहिं मथे मुनाज़रो थिए वारो हो। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जेको पीर जो नालो गिनी करे नारो हणे में अचे थो या पीर खे पुकारे में अचे थो, तंहिंजो रद्द कयूं जी ई जेको आहे ई गैरुल्लाह के यानी अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पुकारणो आहे। अने गैरुल्लाह के पुकारण जेको आहे सही न आहे। अल्लाह ताला फरमाए थो व अन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा, जे मस्जिदूं जेको अल्लाह जा घर आहिनि त अल्लाह जे साथ ऐं ॿिए कंहिंखे पण न पुकारियो। इन आयत जी रोशनीअ में अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे पण पुकारणो हराम आहे। अने रोट जेको खएं था त फरमायूं हुर्रिमत अलैकुमुल मैततु वद्दमु वलहमुल खिंज़ीर वमा उहिल्ल लिगैरिल्लाहि बिही, जे
आ मथे मुर्दार हराम है अने खून जो सीर जो वही निकरे ई खेण हराम है। खिनज़ीर यानी सूअर जो गोश्त हराम है। अने ईअं जो अल्लाह खां सिवा ॿिए कंहिंजे नाले मथे ज़बाह करे में अचे उहो पण खियण हराम है। पोइ इन क़िस्म जूं ॿियूं क़ुरान जूं आयतूं ऐं हदीसूं मौलाना पेश कयूं अने पीर साहब खे बिल्कुलु गिरे लाथऊं। पीर साहब लाजवाब थी विया। उन जेको मौज़ू हो उन मथां हटी विया, हेॾा होॾा जूं ॻाल्हियूं कयूं। ત્યારે मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी साहब चयो पीर साहब ऐं पिंड पिंड खे संभालियो। क़ुरान जी जेको सची वाट आहे उन वाट मथे हलो। अरब जेको हूंदा हुआ जेको लात मनात अने हुबुल जी पूॼा कंदा हुआ ऐं उन खां बचो। ऐं जंहिं रस्ते मथे हलो पिया ई कंधे से भरियल आहे अने ऐं उभराण ऐं पॻे जेको हिन रस्ते मथे हलो था आंखे तकलीफ़ थींदी। जंहिं मथे जेको उते जा जेको मुरीद हुआ पीर साहब जा जेको मुरीद हुआ उन ई टाणे उहो जज़्बाती थी विया, गुस्से में अची विया। अने मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी की चऊं जे विञ विञ तो जी न क़ुरान ॾींहुं खे असीं नथा मञूं, क़ुरान खे क़ुरान ॾींहुं चऊं, यानी क़ुरान खे पाण बेअदब अने बेइज़तो कयूं। इन टाइम मथे मौलवी अने पोइ उन ई पण चऊं असांजो ईमान जेको पीर मथे आहे। ત્યારે मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह चऊं जे ए रईस इंसान जेको उते जो हो उनखे चऊं तूं इस्लाम मथे पैदा थियो ईअं अने अक़ीद जे तौर मथे तो क़ुरान खे मञे थो, पण हिते तो ॾिसें थो जे पीर जी जेको पीरीअ जी जेको इमारत आहे बिल्डिंग आहे उहा किरे थी त तोखे तकलीफ़ थी थी। तो जी इहा वॾी ग़लती आहे। हीअ जेको अहिड़ा अखर तूं ज़बान मां कढें थो तंहिंजो तोखे संगीन जेको आहे नतीजो भोगणो पवंदो। तंहिं लाइ करे तूं तयारु थी वञ। क़ुरान खे क़ुरान ॾींहुं चए थो, क़ुरान जी जेको बेअदबी कई थो को मामूली वस्तु न आहे। को पण मुस्लमान इन वस्तु खे सहन की न कंदो अने तोखे तकलीफ़ ॾिसणी पवंदी। पोइ जरा इहा ॻाल्हि ॿोल वधारे वधी वई त उते जा जेको समझदार माण्हू हुआ उन चयूं जे हाणे वधारे पिन में बहस न कयो, इन वस्तु खे ताईं ख़तमु कयो न त पंहिंजे समाज मथे खोटो असरु पवंदो। अने हाणे जेको मुनाज़रो आहे तहरीरी थींदो यानी लिखित में थींदो। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी अने पीर साहब जेको आहे पिंड में लिखित में मुनाज़रो करे लाहींदा ने साम्हूं साम्हूं वेही करे मुनाज़रो पाण था कयूं। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह इन वस्तु खे मंज़ूर कयूं अने पीर साहब खे अने पोइ ई पण चऊं जे हिन पीर खे क़ुरान जी आयतें सां त मूं अहिड़ो धकु खयो आहे जे सिधो हियानो वेंदो अने मुल्तान में वञी करे साहु खणंदो तंहिंसे विच में किथे की न उभियंदो। पीर साहब चई जे आऊं सवारे आंखे बांधे ते मिलां थो, उते पंहिंजो तहरीरी मुनाज़रो लिखित में मुनाज़रो थी वेंदो। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी चयो बांधो करो, तूं कंहिं ॻोठ में पण हाणे की न उभियने, पण आउं तंहिं हूंदे तो जो इंतज़ारु कंदुसि, तूं अची ज बांधे ते पाण मुलाक़ात कयूं। पण पीर जेको हो चालाक हो, उठ मथे सवार थियो अने रातो राति ऋण पार करे ऐं सिंध में जा साम्हूं रवानो थी ने वञी मुल्तान भुॻो। पुठियां थोरा ॾींहं रही करे पिंड जे ॿी मुरीदें खे हलाए मौलवी साहब वटि, मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी वटि उहो आया अने पीर साहब जी जेको तहरीर वई जेको लिखियलु वई लिखित में जेको मुनाज़रो उहो खणी आया। पोइ मौलवी अब्दुर्रहीम खे चऊं जे ऐं पिन जी तहरीर लिखी ॾियो ने क़ुरान आऊं मुल्तान वञी करे उहानो जवाबु लिखी आंखे हलाईंदुसि। मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी तहरीर लिखित में लिखी ॾिनो अने उन ॿिन्ही मुरीदें खे ॾेई ॾिनो। हू ॿ मुरीद जेको पीर जवाब मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह वटि पैगाम खणी आया हुआ, उन खे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी पिंड जी तहरीर पढ़ायो। त उन जरा पढ़ी लाथऊं त मौलाना खे चऊं जेकी हाणे लिखिया आहियां उहो बिल्कुलु ॻाल्हि सची आहे, असीं मञूं था, पर असीं त पीर साहब जा नौकर आहियूं, असीं कीअं नथा करे सघूं। पोइ पीर साहब जेको आहे पिन जे मसलक जे मुताबिक़ हिकिड़ी सॼी किताब लिखी न रवानी कयूं मौलाना वटि, जंहिंजो ख़ुलासो ई हो जे रोट जेको खयूं था ई 3 वस्तु मां तयारु थिए थो, गेवें जो अटो, गे अने खन मिञा। ई 3 वस्तु हराम न ई हलाल आई, त इन वस्तुअ खे गॾे करे जेकॾहिं पाण रोट बनायूं त ई पण खियणु हराम न ई हलाल आहे। इन में जा ख़बर पए थी जे पीर साहब जी जेको इल्मी सलाहियत हुई उहो केतिरी हुई। ही त पाण मञूं था जी इहे वस्तु जेको रहियूं 3 हलाल आहिनि, हराम न आहे, तंहिंमें कीअं शक न आहे, कीअं इख़्तिलाफ़ न आहे। पण इहे वस्तु जरा गैरुल्लाह जे नाले मथे अलाह खां सवाइ ॿिए कंहिंजे नाले मथे खाराए में अचनि या खाधे में अचनि त इहे हराम थी वञे थियूं। पण पीर साहब खे शायदि हिन जी ख़बर न हुई, पण ख़बर हुई त ॼाणी माणी हिन वस्तु खे लिकाए न छिपाए न माण्हुनि खे गुमराह कयईं।
मौलवी अब्दुल बचमी रहमतुल्लाह अलैह चयो जे पीर साहब जेको आई साहिब तरीक़त आई, यानी उन तरीक़े खे मञे था जंहिं तरीक़े मथे इन जो मसलक रहियो। इन माण्हू ऐं क़ुरान ऐं सुनत मां हथ कढी लाथो आहियूं। ई अल्लाह जी हराम कयल वस्तुअ खे हलाल कया वेठा आहियूं। ॿिन्ही वटि तौहीद ने शिरक बोए बराबरि आई। अने कंहिं वस्तु खे पण ई पिन जे हिसाब सां बनाई था अने इस्तेमालु कई था। पोइ पीर साहब जे बारे में फरमायो जे पीर साहब जो कुराई चवनि था जे अल्लाह ताला त वॾो आहे, पण पीर जो मर्तबो ने दर्जो कीअं ओछो न आहे। यानी ई माण्हू पिन जे हिसाब सां पीर खे पण अल्लाह जे बराबरि बनाया वेठा आहिनि। पोइ ई मुनाज़रो जेको हलियो जवाब मथां जवाब आया, पण थियो ईअं जे ई पीर जेको हो ई बनी पछम छॾे अने हमेशह लाइ करे यानो वेंदो रहियो, न कॾहिं पण पाछो वरी न आयो। टियों जेको मुनाज़रो हो उहो सुथरी में थियो हो अने उन मुनाज़रे जो इंशाअल्लाह अहवाल जेको आहे वो अगले एपिसोड में आके सुनाए में अचींदो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।